मौलाना मुजीबुर रहमान जा बयान बुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल जरूर सब्सक्राइब कंदा। ॾिसो हिन माण्हू छा था चवनि त साईं साहब जेको आहे जंगनि जे अंदरि भॼी विया हुया। हा चवंदा जंग ओद जे अंदरि साहब जेको आहे उहो भॼी विया हुया। अबू बकर सिद्दीक़ जेको असां नथा मञूं, उमर रज़ी ताला अन खे असां जंग ॻाल्हि हले थी न, ॻाल्हि हले थी त इन करे कयां थो मां चयो मुंहिंजो को दिमाग़ जेको आहे ख़राबु न थियो आहे। हे काफ़ी अरसे खां एतिरा साहबा जे मथां हे 1400 साल 2023 में नथो हले। छाजे करे हे एतिरा साहब जे मथां कहिड़े टाइम नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने खां वठी करे हलंदो अचे थो। हे हिकिड़ो क़ानून अथव, हिकिड़ो क़ानून ॾिसो ज़हन में फिट करे छॾियो। जेको बि अल्लाह जी ॻाल्हि कंदो उनजे मथां एतिराज़, जेको बि अल्लाह जी शरीयत जी ॻाल्हि कंदो उनजे मथां एतिराज़। हाणे साईं अल्लाह जी शरीयत किताब जी सभ खां पहिरियां हिन प्लेनेट अर्थ ते कंहिं ॻाल्हि कई आहे? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कई आहे। त साईं काफ़र थी विया न, काफ़र छा पिया थियनि? असांखे जेको नबी मञूं ई नथा त नबी माज़ल्ला उहो आयो ई न। त सभ खां पहिरियां हाणे ॾिसो दुश्मन अल्लाह जी किताब जा, दुश्मन अल्लाह जा टारगेट कंहिंखे बणायूं? नबी खे। नबी जिन हिन दुनिया खां वियो त दुश्मन कंहिंजा? दुश्मन साॻाई अल्लाह जा रसूल जा टारगेट साहबा। हाँ साहबनि खे टारगेट असां नथा मञूं, हे साहबा जेको दुरुस्त जेको आहे उहो न आहिनि। त हे एतिराज़ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने खां वठी करे कुफर जेको कंदा अचनि था। त टेंशन जी ॻाल्हि कुझु बि न आहे, टेंशन जी ॻाल्हि कुझु बि न आहे। अल्लाह ताला क़ुर में सर्टिफिकेट जारी करे छॾियो। अल्लाह खे ख़बर हुई, अल्लाह रब्बुल इज़्ज़त खे इहो इल्मु हुयो त पोइ ज़माने में अहिड़ा बदमाश माण्हू उथंदा। हा साईं अहिड़ा बदमाश माण्हू उथंदा जेके नबी जे साहबनि जे मथां उहो टारगेट बणाईंदा। त अल्लाह ताला फरमाए मां हिकिड़ो सर्टिफिकेट जारी थो करे छॾियां, क़यामत ताईं इहे जेको बदबख़्त बि क़ुर पढ़ंदा ऐं इन्हनि जे ज़बान खां बि इहे अल्फाज़ मां जारी कराईंदुमि। कहिड़ा? अल्लाह ताला फरमाए रज़ी अल्लाहु अन्हुम। अल्लाह ताला फरमाए मां हिननि खां राज़ी आहियां। अल्लाह फरमाए नबी जे सभिनी साहबनि सां मां सुहिणो मामिलो कयो आहे। ॻाल्हि किसो ई ख़तमु आहे साईं, किसो ई ख़तमु। जेके आंगूर ऐं इशारो खणण वारा अल्लाह ताला हुनखे हिकिड़ो जवाबु ॾेई छॾियो त नबी जे जेके बि साहब आहिनि न उन्हनि सां मां मामिलो हा साईं भलाई जो ऐं सुहिणाप जो करे छॾियो आहे। केतिरो बि माण्हू एतिराज़ भले एतिराज़ कंदा वञनि, साहबा पंहिंजे मक़ाम खे उहो पहुची चुका आहिनि। साहबा पंहिंजे मक़ाम खे पहुची किथे साईं जन्नत में पहुची चुका आहिनि। तव्हां दुनिया में भले एतिराज़ कंदो, इहो एतिराज़ तव्हांखे ख़ुदि खे जेको नुक़सानु ॾींदो। कि माण्हू जो ख़्यालु आहे साईं अबू बकर सिद्दीक़, उमर रज़ी ताला उस्मान साईं, अहिड़ी तरह हज़रत अली साईं, जंहिं साहब जे मथां जेको हथु खणनि चवनि साईं इहे दुरुस्त न आहिनि, मां कसम खणां थो पोइ असांजो इस्लाम बि दुरुस्त न थींदो। हे जेको क़ुर था पढ़ूं पूरी दुनिया में इहो क़ुर आहे न, इहो क़ुर इन साहबनि शाया करायो आहे। इहे हदीसूं इन साहबनि खां वरितल आहिनि। उस्मान रज़ी ताला साईं क़ुर जेको जमा करायो न पंहिंजे ज़माने जे अंदरि, अबू बकर सिद्दीक़ जेको जमा करायो तरतीब जेकी ॾिनी न उहो उस्मान रज़ी ताला न ॾिनी आहे। त हे असां वटि जेको क़ुर पहुतो आहे हे साहबनि जे ज़रिए सां ई पहुतो आहे। हे साहबनि खां जेको आहे बिगैर न पहुतो आहे। साहबा कहिड़े? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा आॾो जेके गोॾा भञी करे असां अतैया जे शिकिल में वेही करे ऐं जंहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां क़ुर सिखियो आहे, हदीस सिखियो आहे, इनखे असां साहबा चवंदा आहियूं। ऐं साहिब खे चइबो आहे जेको ईमान जी हालति में, जाग जी हालति में उनजो ख़ात्मो बि ईमान ते थियो हुजे इनखे साहिबी चइबो आहे। हा साईं इनखे साहिबी चइबो आहे। त साहबा जे मथां एतिराज़ करणु पंहिंजो अमाल खे चट करण जे मुतरादिफ़ आहे। त इन शयुनि खां जेको आहे बचियो। जेकॾहिं को ॻाल्हाए थो न, जे ॻाल्हाए थो उनखे जेको चङी तरह सुहिणे नमूने सां सम्झायूं। जेकॾहिं सम्झे नथो न साईं दफ़ा करे छॾियो ज़ालिम खे। अगरि जेकॾहिं साहबा जे बारे में घणा बुरा लफ़्ज़ इस्तेमालु करे थो न, बुरा लफ़्ज़, त हिन टाइम कानून त असां वटि न आहे। इस्लामी जेकॾहिं कंट्रोल हुजे त हिनखे पाण ई जेको आहे न सिधो कनि, पर इस्लामी मुल्क आहे हिते, इस्लामी कानून जेको आहे फॉलो न थियल आहे न। त कंहिं बि साहिब जे मथां अगरि कोई आंगुर खणे थो न त हाणे त इहो बिल पास थी वियो आहे मथे जेको आहे पंजाब स्टेट पाकिस्तान में ॿिनि जे मथां अमल रहे थो त कोई बि जेकॾहिं बदबख़्त अबू बकर सिद्दीक़ जे बारे में, उमर रज़ी ताला अन्हु जे बारे में, उस्मान साईं जे बारे में जेकॾहिं को आंगुर खणे थो, को ग़लति इशारो करे थो, उनखे साईं सज़ा लॻे, इहो कानून जेको आहे बिल पास थी वियो आहे। न त पहिरियों हिते बि असांजे इलाइक़े में जेको आहे तमामु माण्हुनि खे मथे में घणी हवा हुई त उहो जेको आहे साहिबनि जे बारे में घटि वधि ॻाल्हाईंदा हुया। पर हे असांजो हिकिड़ो कंट्रोल आहे, हे असांजो सब्र जो असां जेको आहे हिन ताईं ख़ामोश करे वेठा आहियूं। असां जेको आहे न
असां कंट्रोल क़ुरान जे दामन खे असां मज़बूत पकड़ियो आहे। जेकॾहिं अगरि असांखे ॾिसो न साहबा जी बेअदबी में अगरि जेकॾहिं वधी विया न पोइ शायदि असां कंट्रोल में न रहूं।